नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में पीपी चेयरमैन बिलाल भुट्टे ज़रदारी जे इम्कानी दौरे खां अॻु खिपरो में साबिक़ा चेयरमैन मोहम्मद वसीम क़ाइम खानी जी बंद पियल फैक्ट्री में ॿोॾ मुतासिरनि जे रिहाइश जे लाइ हंगामी तौर ते खीमा बस्ती क़ाइम कई वई है, जॾहिं त पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी खिपरो जे दौरे लाइ सांगड़ रोड ते क़ाइम फैक्ट्री में हेलीपैड ठाहियो वियो, जॾहिं त पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जे इम्कानी दौरे खां अॻु मीरपुर ख़ास रोड फैक्ट्री में क़ाइम खीमा बस्ती में ॿोॾ मुतासिरनि खे रहण जे लाइ पंहिंजे हारनि खे आंदो वियो। काफ़ी ॿोॾ मुतासिरनि खे इमदाद ॾियण जे आसरे ते आंदो वियो। इमदादी ॿोॾ जो ॿुधी ॿोॾ मुतासिर औरतुनि ऐं मर्द टेंट सिटी में पहुची विया आहिनि। आया उन्होंने मिली जेके अचनि था उन्हनि खे ॾींदासीं, जेतिरी असां गुंजाइश आहे ॾियारी उन्हनि सभिनी खे ॾींदासीं। अच्छा, कहिड़े क़िस्म जूं सहूलतूं हिते मानी आहे, हींअर असां मानी खाराई फी सभिनी आहे, सभिनी माण्हुनि खे मानी मिली आहे। वरी बि राति जो खाराइण जहिड़ो असांखे हाल असां हिन जी ख़िदमत कंदासीं। अच्छा, डीसी साहब जो चवणु आहे त पीडीएम जी तरफ़ां जी सामान मिलंदो आहे, रशे में तो विराईंदा आहियूं, जे पीडीएम जी तरफ़ां न मिले हीअ अव्हां जे आसरे ते टेंट सिटी में वेठा आहिनि, पोइ उन्हनि जो मानी खाराईंदा तव्हां पंहिंजे तरफ़ां ॿोॾ मुतासिर मानी मूं खाराई अॻिते बि खाराईंदा। अच्छा, त सुभाणे बिलाल भुट्टो ज़रदारी अचे पियो, हुन हवाले खां तव्हां कहिड़ा हिते पंहिंजो हिन जे लाइ टेंट सिटी लॻाई या ॿोॾ मुतासिर? न, हीअ ॿोॾ मुतासिर आहे। बिलाल सॼो सॼो विलेज ख़ासि किथे अचे कोन थो, हींअर मीरपुर ख़ासि में सॼो विलेज कंदो अचे पियो। चेयरमैन असांजो विहार आहे। अच्छा, चेयरमैन साहब जो कहिड़ियूं हिदायतूं आहिनि पार्टी अॻुवाननि खे, कामोरनि खे? चेयरमैन साहब जी हिदायतूं आहिनि हिन जी ख़िदमत कयो, ॿोॾ मुतासिर जेके आहिनि हुननि जी वधि मुतासिरनि जी ख़िदमत कयो। बसाएंगे बिलाल भुट्टो, उनके लिए लगाया ये टेंट। अच्छा, ॿोॾ मुतासिरों का जो पानी भरा उसको कैसे निकाला जा सकता है, क्या इकदाम किए हैं आपकी तरफ से? आप भी मुखिर हजरात हैं। मोटरें हमने लगाई हैं ताकि कल मैंने भी सामान बांटा था इधर खाने का, इधर गरीबों में। जी बरसात आई है इन सीज़न जी मानसून जी जेके बरसातूं आहिनि उन ॾींहं खां ई चेयरमैन साहब असांजी पार्टी जे MNAs MP सेनेटर ऐं तंज़ीम वारा जेके पीपल्स पार्टी तंज़ीम उन्हनि सभिनीनि खे चयो आहे त उहे ॿोॾ मुतासिरनि जी मदद में निकितल आहिनि। सो अॼु कोन्हे, उहो शुरू खां ई असांजी कोशिशि हले पई, असांजी MNA साहिबा बि हिते हले पई, असांजी सेनेटर साहिब हले पई, पार्टी तंज़ीम हले पई हिते, ऐं असां जेके हाल आहे उन सां हलूं पिया। ऐं असांजी गवर्नमेंट जेके टेंट्स आया आहिनि उहे बि हर जाइ ते असां पहुचाया आहिनि। ऐं हीअ टेंट सिटियूं क़ाइमु थियूं आहिनि, हिकिड़ी हथुंगे में थी आहे, हिते थी आहे, ॿोगी में थी आहे, त जिते स्पेस न आहे माण्हुनि खे विहारण लाइ उन लाइ टेंट सिटियूं ठहियूं आहिनि। उते टेंट सिटी माण्हू पहुचनि पिया, उन्हनि खे राशन पाणी सभु शइ थिए पई। बिलावल साहब तव्हां पाण ॾिसो त हुनखे पेर में फ्रैक्चर आहे, तॾहिं बि पाण हू अची लथो आहे ऐं कल चोरी खां जेको पाण विज़िट पिया कनि त बाबा ॾुख सुख में आऊं बेनज़ीर जो पुटु आहियां, तव्हां सां गॾु आहियां। पाणी जो वॾो मसइलो आहे, जेसीं पाणी बहाल नथो थिए त तेसीं ताईं माण्हू रोडनि ते हूंदा। पाणी कढण जे लाइ कहिड़ी हिकमत अमली आहे, उनमें तेज़ी छो कोन अची सघी आहे, कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि? साईं, मुंहिंजा मजबूरी का कान्हे का, पाणी निकिरंदो इंशाअल्लाह ताला, पर पाणी जेका बरसाति अॻे जेका 2011 में पई त उहा माना मुख़्तलिफ़ माना तक़रीबन महीनों खनि हली बारिश। हीअ त बारिश जेका आई आहे आख़िरी बारिश, पहिरीं जेके 2 बारिशूं आयूं आहिनि, 3 बारिश, 3 बारिशुनि में ई एतिरो पाणी थी वियो आहे हिसाब खां मथे। ऐं जेको असांजो पाणी निकिरंदो पिथोरो खां सामारो खां हितां अॻियां वञी बदीन खां निकिरंदो, उते पाणी तमामु घणी बारिश पई, उन जो प्रेशर आहे, उहो पाणी जॾहिं ख़ाली थींदो वेंदो हितां बि असांजा पाणी जेको आहे उतां ई निकिरंदो, जिथां पाणी जो वहिकिरो हूंदो आहे उतां ई पाणी निकिरंदो आहे। उनजे लाइ थोरो असांखे सब्र करिणो पवंदो। 2011 में बि 3-3.5 महीना लॻा हुआ ऐं पाणी निकिरण में, तॾहिं त वफ़ाक़ी गवर्नमेंट बि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं असांजो को चेयरमैन जनाब आसिफ अली ज़रदारी साहब सदर पाकिस्तान हो, हुन लाइट ते जेके मशीनूं लॻारायूं, जिते बि वॾा पॉन्ड हुआ पाणी जा, जिते पाणी तमामु घणो गॾु थियो, उते सरकारी मशीनूं लॻियूं हुयूं जेके लाइट ते हुयूं, जेके 24 कलाक माना लोड शेडिंग खां सवाइ उहे ऑन हूंदियूं हुयूं, तॾहिं पाणी निकितो। हींअर जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट आहे उहा त कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे का, हुनखे कहिड़ी हमदर्द, हू की जीअं आया आहिनि उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे त क्यू लीक कीअं आई हुई ऐं उहा क्यू लीक केॾांहुं वई। हींअर जेके हीअ आया आहिनि हुननि खे आवाम जो त दर्द आहे ई कोन न, हुननि खे आवाम जो दर्द हुजे त अचनि पाणी में लहनि, अची ॾिसनि। हितां बि माण्हू लखे वोट वठी विया आहिनि, उहे अञा ताईं त उन इलाइक़े में कोन आहिनि, उहो इलाइक़ो ॿुॾो पियो, उते 6-6 फुट पाणी आहे, लख वोट वठी आहे जेके माण्हू, उहे अञा माण्हू उते न आया आहिनि। असांखे अफ़सोस थिए थो त वफ़ाक़ी गवर्नमेंट कुझु करण लाइ तयारु न आहे। सिंध सां माटेली माह वारो सभु सुलूक ई कनि पिया। अची कराची में वेही 800 अरब असांजे सिंध सूबे जा 300 अरब ॾींदा बि हले न, उहे मिलाए करे अनाउंस पिया कनि त असां 1100 अरब ॾिना। बाबा 800 अरब त असांजा संद आहिनि, तव्हां पंहिंजे खीसे में जेके ॾिना आहिनि उहा ॻाल्हि कयो, उहे बि ॾियो न असांजे चीफ मिनिस्टर खे। ऐं असांजे चीफ मिनिस्टर खे असीं सलाम पेश कंदा आहियूं। तव्हां पाण ॾिठो हूंदो मीडिया जे दोस्तनि त केॾे पाणी में कराची में ॾींहुं राति हिकु करे हू हलियो आहे, हुन महिनत कई आहे, ऐं इंशाअल्लाह ताला पाणी हिकिड़े ॾींहं में कोन निकिरंदो।
इन लाइ तव्हां ऐं असांखे ऐं असांजी आवाम खे सबुरु करिणो पवंदो ऐं पाणी इंशा अल्लाह ताला पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट ऐं असांजो चेयरमैन साहब आयो आहे पाण मॉनिटर पियो करे हर शइ खे ऐं इंशा अल्लाह ताला पाणी निकिरंदो ऐं असांजा माण्हू साॻी जाइनि ते वञी आबाद थींदा। अच्छा ख़ुदि तव्हां वटि अवां जी हुकूमत रही आहे, कहिड़ा माण्हू आहिनि जेके अञा ताईं कब्ज़ो कयो वेठा न आहिनि? साईं को कब्ज़ो अहिड़ो कने को जिथे न थियो हुजे। असांजी फोर्स असांजी गवर्नमेंट जेका बि आहे जिथे बि लंघ नथा मिलनि उहे लंघ सभु खुलनि पिया। लाज़मी ॻाल्हि आहे एक्सीवेटर मशीनूं जिते हेॾो 5 फुट पाणी आहे उनजे अंदरि मशीनूं लाथियूं वयूं आहिनि जेके नओं कोट ॾे पाणी पियो हले। तव्हां पाण ॿुधायो डायरेक्टर साहिब हिते आयो त उन ॿुधायो त असीं जेके पंहिंजी पुराणी ॿेड़ियूं हूंदियूं हुयूं उन्हनि ते कटा भरे असां वञी बंदि ॾिनो आहे नओं शहर खे बचाइण जे लाइ। तव्हां ॿुधायो एतिरे क़दुरु कोशिशूं थियनि पियूं त हिकिड़े ॾींहं में त भाउ मुंहिंजा कुझु कोन थी सघंदो, टाइम लॻंदो ज़रूरु, पर इंशा अल्लाह ताला जल्द ई सिंध गवर्नमेंट पंहिंजनि माण्हुनि खे वापसि पंहिंजनि घरनि में आबाद कुदरती लंघनि त कब्ज़ा ताईं हिन वक़्तु ताईं को कब्ज़ो कोन्हे, पर जेके रस्ता आहिनि हर को माण्हू चए थो त बाबा आउं पंहिंजो घर बचायां। लाज़मी ॻाल्हि आहे तूं कोशिशि कंदे आउं बि कोशिशि कंदुसि बाबा मुंहिंजे घर में पाणी न अचे। उन लाइ जेके लंघ आहिनि मोरियूं आहिनि उन्हनि खे माण्हुनि बंदि कयो आहे। असांजी गवर्नमेंट जेके असांजा सिविल सर्वेंट जेके पुलिस फोर्स आहे या रेवेन्यू वारा आहिनि उहे वञी उते माण्हुनि खे मुतमिन करे उहे लंघ सभु खुलनि पिया, पर अॻियां जॾहिं पाणी ख़ाली थींदो मुंहिंजा भाउ तॾहिं पाणी निकिरंदो। अच्छा साईं मुस्तक़िल पाणी जो हल छा आहे? तव्हांजी बि त 10 साल हिते गवर्नमेंट आहे, तव्हां अगरि हिते सिम नालो ठारायो अॻुवाट बरसाति साईं जिथे मुंहिंजा भाउ जिथे सिम नाला आहिनि न उहे इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। तव्हां ॿुधायो त जिथे सिम नाला आहिनि मीरपुर ख़ास में त सिम नाला आहिनि, छा मीरपुर ख़ास कोन ॿुॾी आहे? न पाणी त निकिरे पियो त पाणी त हीअ बि निकिरंदो। हिते 10 साल तव्हांजी गवर्नमेंट आहे, तव्हां अगरि अहिड़ी का एडवांस साईं 10 साल जेके 40 साल में कोन करे सघिया न, असां उहो 10 साल में कयो आहे। असां अछड़े थर में तव्हां ॾिठो त उते पीअण लाइ पाणी कोन हो। हीअं त पाण खणी त चवंदा बरसाति जो पाणी आहे उते पीअण लाइ पाणी कोन हो। उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी 240 किलोमीटर पाइप लाइन विछाए ऐं जेको असांजे चेयरमैन साहब अची असांजे ॻोठ जमालाबाद में इफ़्तिताह कयो 106 ॻोठनि खे असां ॾिनो आहे पाणी पहुचायो आहे। पीअण जो पाणी कोन्हे हिते। जेके जिन 40 साल हुकुमरानी कई उन्हनि छा कयो? हाणे हीअ सुधरण में साईं टाइम लॻंदो। हिकिड़ी का शइ करे तव्हां पहिरीं सांगड़ जो स्ट्रक्चर तव्हां ॾिठो हो त कहिड़ा रोड आहे, तव्हां किथे पहुची सघंदा हींअर ॾिसो माशाल्लाह हिते सांगड़ में हिकिड़ो ई उमरकोट खिपरो रोड रहियो आहे, बाक़ी सभु असांजा रोड तव्हां ॾिठा हूंदो त सांगड़ खे माण्हू सांगड़ जी मिसाल था ॾियनि त पीपुल्स पार्टी कमु कयो आहे। ऐं इंशा अल्लाह ताला साईं टाइम लॻंदो ज़रूरु। असां ईअं कोन था चऊं त असीं हींअर जादू जी छड़ी असीं ठीकु करे वठंदासीं, टाइम ज़रूरु लॻंदो, पर कंदी वरी बि पीपुल्स पार्टी आवाम जे लाइ। ऐं जेको असांजो चेयरमैन तव्हां ॾिठो पेर जी कहिड़ी हालत त पोइ बि आवाम जे विच में आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।